चौदान भला जे वेझो त ॾेखारियो साईं ॾेखारियो तूं चईस था बा तुझे वॾनि ई कोन ॾिठो त तूं किथां ॾिसंदे मां मिसाल न खोले थो ॿुधायां जॾहिं महबूब मके पाक में हा सहाबनि ते ज़ुल्म थिया नबी साईं ते तकलीफ़ूं आयूं 13 साल पाण मक्के में रहा शिरक बुत परस्ती बेहयाई खां रोकींदे अल्लाह जी वहदत वहदानियत पंहिंजी रिसालत कुरान करीम जी हकानियत बयान कंदा आहिनि घणा साल 13 साल नेठ अल्लाह फरमायो हाणे तव्हां हिजरत कयो हाणे तव्हां पाण पंहिंजे कमरे में हुआ घर में हुआ हज़रत अली खे बि रहाए छॾियऊं काफ़िर ॿाहिरां घेरो करे बीही रहिया त घर ते हमिलो कयूं नबी साईं भित भञी कोन निकिता पुछा खाट हणी न निकिता ॿिन्हिनि जे विच मां उन्हनि बीठलनि जे ॻाल्हायो बीठलनि जे विच मां पोइ उन्हनि ॾिठो ई कोन तव्हां चओ न तव्हां वारनि वॾनि ई कोन ॾिठो त तही किथां ॾिसंदा आई ॻाल्हि सम्झ में ॾाढियां ॻाल्हायो दिलबर ॾिसण लाइ बि का अख खपे अखियूं ओहे ई धार वाह वाह सुहिणे हबीब जा प्यारा फरमाए थो अखियूं ओहे ई धार जैसा पसी पिरीअ खे बेद कीनन हार सजन री सारा घणो हिकिड़ो कुर्ब हूंदो आहे वेझड़ाई उनजे करे मोहबत हूंदी आहे ॿियो एहसान हूंदो आहे उनजे करे मोहबत हूंदी आहे टियों वरी कुझु मिलंदो आहे उनजे करे मोहबत हूंदी आहे असांखे नबी पाक खां कलमो मिलियो आहे ईमान मिलियो आहे क़ुरान मिलियो आहे इरफान मिलियो आहे फैज़ान मिलियो आहे ख़ुदा मिलियो आहे इन जे करे बि मोहबत जो हक़दार सुहिणो नबी चौथों आहे हुस्न जागो मां ख़ुशि त भई कंदो आहियां तब हमरा खे लहणो हुजे मोरी बस में कंहिंखे ॾिठई त अहिड़ो वीचारो महव थी वियो जो सखर वञी पुॼो हुस्न छिकाल मां अर्ज़ कयां त मदीने वारे जे हुस्न जहिड़ो कंहिंजो हुस्न आहे ॾाढा जवाब ॾियो खुली जवाब ॾियो मरहुम जो गुलाम नबी मैस चई वियो दोस्तो दुआ घुरो हथ ख़ुदा ॾे खणी मन वरी यार सां का मुलाकात थे दूर पइजी विया ॾींहं ॾाढा घणा ॾींहं ॿिन में अचण जी इनायत थे दोस्तो दुआ घुरो ॾाढी अॻिते भली ॻाल्हि तो पंजे यार जी कुछ पचर ओरिया यार मोहे जो तुझे यार खां ज़ोरिया तो पंहिंजे दुनियावी दोस्त जी ॻाल्हि कर मुंहिंजो दिल पर मथे तो पंहिंजे यार जी कुछ पचर ओरिया यार मोहे जो तुझे
यार खां ज़ोरिया किया जी सब ते थोड़ी है जो सूह जी रोशनाई न दस रोशनाई दिसी वञ जॾहिं रात थे दोस्तो दुआ घुरो छा हुस्ना मुझे हबीब छा हुस्ना जाबिर बिन समरह सहाबी सदोरो चथो चोॾींहं जी रात चंड पंहिंजे चमक जी मौज में आ मां पंहिंजी दिलबर जी दरबार में आहियां कंहिं महिल चंड ॾे थो निहारियां कंहिं महिल नबी सोने ॾे थो निहारियां निहारींदे निहारींदे साईं फैसलो छा ॾिनी चतो फइज़ा हुव अहसन इंदी मिनल कमर लैलतल बदर फैसलो इहो बीठो त मुंहिंजो महबूब 24 रात वारी 24 जे चंड खां बि वधीक सुहिणो आहे सैयदना अली ॿुधो अथव जवाब ॾियो साईं खां पुछो त महबूब कीअं हा शमाल तिरमिज़ी में अल्फाज आहिनि यक़ूल नाइतुहु नात 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 चवंदा आहियूं न भाउ इहो इन मां वरितल आहे नाइत माना नात बयान कंदड़ यक़ूल नाइतुहु अली साईं जो फरमाए त मां हबीब जी नात बयान कंदड़ थो चवां लम अर क़ब्लहु वला बअदहु मिसलहु हुजूर पाक जे ज़ात जे धरती ते ज़ाहिरी तरह मौजूद हूंदे बि मूं अहिड़ो न ॾिठो त दुनिया तां रहलत करण खां पोइ पाण मज़ार पुर अनवार में आया पोइ बि मूं मुस्तफ़ा जहिड़ो ॾिठो ई लम अर क़ब्लहु वला बअदहु मिसलहु अली साईं खे क़ुरान आयो थे या न जवाब ॾियो जंहिंखे महबूब फरमाइनि था त ही इल्म जो दरवाज़ो उनखे क़ुरान पाक जी इहा आयत ज़हन में कोन हुई इन्नमान बशरुम मिस्लुकुम अबा अलीअ खे बि इल्म हो आयतूं हुयूं न ज़हन में पोइ बि चए थो त लम अर क़ब्लहु वला बअदहु मिसलहु मुस्तफ़ा जो मिसल न मूं अॻु ॾिठो आहे न पोइ ॾिठो जिब्रील ॿुधो अथव जिब्रील वॾो मलाइक 6 पर अथसि हिकिड़ो पर खोले त मशरिक़ खां मग़रिब अहिड़ा 600 पर हबीबनि जे ख़िदमत में आयो आहे गुफ्तगू दौरान पुछन था जिब्रील सारी रूए ज़मीन घुमियो आहीं यूसुफ सोने वटि बि वियो आहीं ॿियनि पैगंबरनि वटि बि वियो आहीं जन्नत जा मंज़र बि ॾिठा अथई हूरो ग़िलमान बि ॾिठा अथई सिज चंड बि ॾिठो अथई भला किथे मूं मुस्तफ़ा जहिड़ो नज़र आई अल्लाह अकबर किथे मूं जहिड़ो ॾिठो जवाब त जिब्रील जो ज़ाहिर अरबी में हूंदो पर शायर तर्जुमो कंदे फरमायो जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम जिब्रील से कहने लगे एक रोज यूं शाहे उमम तुमने तो देखा है जहां बतला ये कैसे है हम चलियासे तू माणी सब माण्हू तो जहिड़ा तव्हां बसि न जहिड़ा खुदा जो कसम आहे ॾुख थींदो त मुस्लमानो अखियूं छो था ॿुटियो जिब्रील हबीबन खे अर्ज़ थो करे
साईं फरमाइनि था ॿुधा सॼी दुनिया घुमियो है अर्ज़ की जिब्रील ने हिकिड़ा तक़रीर वारा पढ़ंदा आहिनि त अर्ज़ की जिब्रील ने ए महजबी तेरी कसम पर मां चवंदो आहियां त न इते हीअं चवणु खपे अर्ज़ की जिब्रील ने ए महजबी रब की कसम आफा कहाँ गर्दीदम मेरे बुता वर्जीदम बसियार खूबा दीदम लेकिन तो चीज़ दीगरी कहीं सुना ॾिठम कहीं भला ॾिठम कहीं हसीन जमील ॾिठम मुंहिंजा दिलबर अव्हां जी त ज़ाती निराली आहे ॻाल्हि वणण वाला आहिनि मोहब्बत जा वजह कहिड़ा आहिनि एहसान कुर्ब कुझु ॾियणु मिलणु ऐं हुस्न में बि जेकॾहिं तोखे हुस्न जे करे मोहब्बत रखणी आहे त मुस्तफ़ा जहिड़ो हसीन आहे हिक दफ़े उम्मुल मोमिनीन सय्यदा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे हबीब सां गॾु चए थी सुहिणा क़ुरान पाक में अल्लाह ताला हज़रत यूसुफ जे ज़िक्र में आंदो आहे त बीबी ज़ुलेखा यूसुफ जी मोहब्बत में क़ैद थी वस करे बीठी यूसुफ सोन हुन जे वकड़ में न आयो अल्लाह पंहिंजे नबीअ खे मासूम रखियो बचायो कुझु न थियो हलंदे हलंदे हिक दफ़े ज़ुलेखा खे जो हिक जे ॾिन ताना हया तंज़ कई टोक कई सभिनी जी दावत कयई त भला मुंहिंजे यूसुफ जो हुस्न ॾिसनि त सही अल्लामा शरफुद्दीन बुसीरी कसीदे बुर्दे वारे छा चयो या लाइमी फिल हवल उज़री मज़रतन जे तो बुसीरी त मूंखे मलामत करण वारा तोखे ख़बर ई कान्हे त मां कंहिंजे मोहब्बत में क़ैद आहियां या लाइमी फिल हवल उज़री मज़रतम मिन्नी इलैका वलो अनसफ़्तल तलमी इंसाफ करी हां त मूंखे न टोकी हां न मुझे ताना करी हां छो त जंहिंखे ख़बर ई नाहे ओ त ताना ई कंदो ज़ुलेखा चयो सभिनी खे घुराई अदी हाणे तव्हांखे विहाणा थी ॾियां इन ते टेक ॾेई विहो हथ में फ्रूट थी ॾियां मेवो थी ॾियां हिकिड़े हथ में उहो झलियो ॿिए में अव्हांखे छुरी थी ॾियां जॾहिं मुंहिंजो यूसुफ ॿाहिरि निकिरे ऐं उन टाइम ते उन सूफ़ खे वटि क़ुरान पाक फलम्मा समिअत बिमकरिहिन्न अरसलत इलैहिन्न वआतदत लहुन्न मुत्तका वआतत कुल्ल वाहिदतिन मिनहुन्न सकीना वक़ालत ख़ुरुज अलैहिन्न फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तन ऐदियहुन्न वक़ुल्न हाश लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम औरत जा ताना ॿुधी सभिनी खे घुराई ॾाढा तूल विहारा रखे वेठियूं सूफ़ हथ में छुरी हथ में सोने यूसुफ खे चई त उख़रुज अलैहिन हाणे ॿाहिरि निकिर
पैसनि ते ख़रीद थियल थो हो न, पाक हो, पर उहो ख़्याल बि ज़हन में हो त मां ख़रीद थियल आहियां। ॿाहिरि जो निकितो ऐं उन औरत जो निहारियो, छुरी जो हलायऊं त हथ वढिजी विया, ख़बर ई न पई छा हुस्न में महव थी, फना थी। अम्मा आयशा चई थी सुणा, यूसुफ खे ॾिसण वारनि हथ वढिया, अवां उन खां वधीक सुहिणा आहियो, पोइ अव्हां खे ॾिसी हथ छो नथा वढिजनि। इहो साॻियो वाक़ियो इन साॻे मौलवी रशीद अहमद लुधियानवी लिखियो त साईं जॾहिं ईअं चयो, साईं फरमायो अल्लाह ताला मुंहिंजे हुस्न ते पर्दा रखिया आहिनि, जे उहे न हुजनि त मूंखे केरु वेझो अची न सघंदो, निहारे न सघंदो, सोबत न कंदो, त फैज़ न पढ़ाए सघंदो। अल्लाह मूंखे पर्दनि में रखियो आहे। चए थी सोना ॿियनि खां पर्दा भली कर, मूंखां त पर्दो न कर, मां तुंहिंजी कुंवार आहियां, कुंवारी कुंवार आहियां, अव्हां जो नंग आहियां, अव्हां सां प्यार कंदड़ आहियां, अव्हां जी बि चोटीअ जी शफ़क़त मूं ते आहे, मूंखां त पर्दो न कयो। पान दुआ था घुरनि, अल्लाह फरमायो हिकिड़ो पर्दो परे कर। अम्मा जो ॾिठो त बेहोश थी किरी पई। हज़ारी पर्दनि मां हिकिड़ो पर्दो जॾहिं होश में आई तॾहिं पाण पई चवे, लवामी ज़ुलैखा लो रअयन जबीनहू लआसरन बिल कतइल कुलूब अलल ऐदी। जन औरतुनि ज़ुलैखा ते मलामत पे कई त छो बीबी सां उनजी यूसुफ सुर जी मोहब्बत में फाथी आहे। उते उन्हनि पान ॾिसी करे हथ वढिया हा, जे उहे साॻियूं औरतूं मुंहिंजे दिल भर जो दीदार कनि हा त उते हथ वढिया हूं, हिते दिल खे टुकड़ा टुकड़ा करे छॾियो। अहिड़ो सुहिणो, अहिड़ो सुहिणो न थियो आहे न को थींदो, मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो न थियो आहे न को थींदो, मुंहिंजा मन ठार तो जहिड़ो। सारी दुनिया जे सुहिणनि में न आ सरदार तो जहिड़ो। त मुंहिंजा सुहिणा, मूं अर्ज़ पे कयो त ईमान जो कमाल नबी साईं सां मोहब्बत में आहे ऐं जन जन वजहनि जे करे मोहब्बत रखबी आहे। उहे सभई वजह सभई सबब सुहिणे नबी में मौजूद आहे, आका में मौजूद आहे। त ईमान वॾी शइ आहे ऐं अल्लाह इन आयत में जेको एहसान बयान कयो आहे उहो बि ईमान वारनि। लक़द मन्नल्लाह अलल मुअमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। अल्लाह चए थो मूं ईमान वारनि ते थोरो कयो आहे जो उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियो। हिते हिकिड़ी ॻाल्हि जेका अव्हां खे ज़हन में विहारणु ज़रूरी आहे, बाबा खोल पाणी, ज़हन में विहारणु ज़रूरी आहे। उहा कहिड़ी आहे? तव्हां खे माण्हू चवंदा मिन अनफुसिहिम, दुरूद शरीफ़ पढ़ो, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या
हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे आवाज़। ही मुंहिंजे हथ में 3 किताब आहिनि। हिकिड़ो मनाक़िब सालिहीन वलियनि जो शान, ॿियो अल अरबईन 40 हदीसूं चइन यारनि जे शान में, टियों जामे तसव्वुफ़ सूफ़ी छा खे चइबो आहे, सूफ़ीअ जी हक़ीक़त छा आहे, सूफ़ीअ खे कहिड़ो किरदारु करणु खपे। हे 3 किताब हिकिड़ी जुल्द में आहिनि। हिन जी मिठाई 150 रुपया थींदव, जे वठो तव्हांजा तालिब अचे थो, पर इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां वाइज़ ते गौर न कयो। मुंहिंजी अर्ज़ खे तवजो सां ॿुधो। ॿियो असां लाइ रस्तो ई कोन्हे किताबनि जी हलाइण जो। सिंध में इहो ई रस्तो आहे जंहिं ते मूं अल्हम्दुलिल्लाह हज़ारे किताब हलाया आहिनि। ख़ुदा कंदो तव्हां बि पढ़ंदव, दुआ कंदव। हाणे मां पंहिंजी आयत पढ़ियल जी लफ़्ज़ मिन अनफुसिहिम ते अव्हांखे अर्ज़ के मौलवी साहब चवंदा आहिनि त जॾहिं अल्लाह चए थो मिन अनफुसिहिम, मूं नबी मोकिलियो आहे इन्हनि में, इन्हनि मां, छा बा इन्हनि मां, पोइ जॾहिं असां मां आहे त नऊज़ बिल्लाह असां जहिड़ो आहे। छो त जेका शइ जंहिं मां ईंदी आहे उहा उन जहिड़ी हूंदी आहे। हेॾे निहारियो, तुंहिंजा बचड़ा तो मां आया तो जहिड़ा, अमर मां आया मां जहिड़ा, ईअं सिलसिलो ॾिसो। हो चवंदा जॾहिं अव्हां मां या इन्हनि मां आयो त पोइ हिननि जहिड़ो आहे। पर उलमाए हक़ लिखनि था त ईअं न आहे। का शइ ईंदी कंहिं मां आहे पर उन जहिड़ी हूंदी न आहे। ईंदी कंहिं मां आहे पर उन जहिड़ी, जवाब ॾियो, हूंदी न आहे। अबा सोन जबल जी खान मां ईंदो आहे। किथां? पोइ जबल जी खान में मिटी आहे, पथरेली आहे, रेती आहे। सोन आयो त उन मां, पर उन जहिड़ो कोन्हे। या आहे? राजा ॻाल्हायो। नंबर ॿियो किसो आहे तफ़सीली। अल्लाह ताला जे ज़ात पंहिंजी नबीअ हज़रत सालिह अलैहिस्सलाम खे पंहिंजे क़ौम ॾे मोकिलियो। पंहिंजे क़ौम में आयो, क़ौम वारा मञण लाइ तयार न, तस्लीम करण जे लाइ तयार न। अल्लाह जे नबी वॾा वस कया, नेठ थुॾो ठाहे बीठा त साईं असांजो मुतालबो आहे त अव्हां असां जीअं चऊं तीअं करे ॾेखारियो, पोइ असीं तव्हांखे मञण ते गौर कंदासीं। साईं निंड न अची या महिरबानी कजो, या महिरबानी तव्हांजी। अॼु मुंहिंजो ॾींहं जो प्रोग्राम परे हो, इन जे करे मूं मुफ़्ती साहिब साईं फीज़मंद खे चयो हो त से सुभाणे खां पोइ टाइम रखिजो, न त सांझीअ खां पोइ मां कोशिशि कंदो आहियां पर पहुची बि सघां। इन जे करे तव्हांखे तकलीफ़ आई आहे, पर एतिरी कान्हे का जेतिरी तव्हां में थधाई ऐं अख ॿूट शुरू। जाग त खुलई भाग, पुराना कोन्हे राग, न वठई निंड जो निभाग, होशियार थी वई ॿुधी। हज़रत सालिह पंहिंजे क़ौम खे वस कया, चयोसीं असांजो चवणु थींदो पूरो। पोइ सोचींदासीं कहिड़ो आहे। हिकिड़ो वॾो पत्थर हो जंहिंजो 100 मन वज़न हो, मथां लसो हो, अछो हो, हुनजे मथां अची बीठा। साईं हिन पत्थर मां ॾाची कढ, छा बा हुजे बि ढुकी
बाहर निकली फर जणी 17 साल घर रहा दर ते पेर खोले बीहे असी खीर नुहूं असांजो खलियूं भरजी वञनि हिकिड़े खे भरे पोइ ॿिए ॾे वञे इहा ॻाल्हि थिए पोइ सोचींदासीं त तूं नबी आई आहीं जाॻो पिया ॾाचीअ मां ॼमे न गाबी ढॻीअ मां वछे मेह मां छेली बकरीअ मां दुंबी रिढ मां हाओ न ॻाल्हायो नबीअ खां सुवाल था कनि मुतालबो ही पूरो थियो अल्लाह ताला खां दुआ घुरे रब जो कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ तूं गॾिजी हली पत्थर ते आया नबी सगोरे जी दुआ हुई ओ पत्थर ईअं पियो कंझ करे जीअं का मां ॿार ॼणींदे सूर में कंझंदी आ पत्थर फाटी पियो आ ॾाची निकिरी आई आ ढुकी आ मावा खां पुछां थो पत्थर में अंदर उन ॾाचीअ ते कहिड़ो उठ सुवार थियो हो जो ढुकी थी वई आहे पत्थर फाटो ॾाची निकिती ढुकी वाहे बाहर निकिरी पंहिंजो बचिड़ो ॼणई ऐं एतिरो खीर जो हिक घर जे अॻियां वञी बीहे ॾुही ढव कनि 1700 घरनि खे रोज़ खीर ॾे ही क़ुरान पाक जी तफ़सीरनि में वज़ाहत सां किसो आयल आहे अल्लाह ताला जा प्यारा बानड़ो हाणे मां अव्हां खे इन किसे ते वधीक ॻाल्हाइण जी बजाय एतिरो अर्ज़ थो कयां तव्हां चओ बाबा कहां थो चओ जेका शइ जंहिं मां ईंदी आहे उन जहिड़ी हूंदी आहे हीअ पत्थर मां आई पोइ पत्थर जहिड़ी चइबी ॻाल्हायो साॼा ॻाल्हायो वरी ढुकी बि कीअं उठी कोन ॾिठई वरी फर ॼणई खीर ॾिनई चवंदा बाबा इहा त अल्लाह जी कुदरत आहे तो चए सदड़ा जे पत्थर मां ॾाचीअ जो निकिरणु अल्लाह जी कुदरत आहे त निजे नूर सुहिणे मुस्तफ़ा जो अबे अम्मा मां निकिरी अचण बि अल्लाह जी कुदरत हुते तोखे कुदरत नज़र अचे थी हिते नथी अचे छो अल्लाह जी मर्ज़ी आहे जेका शइ जंहिं मां कढे जहिड़ी कढे उनजी मर्ज़ी अल्लाह फरमाए थो मूं ईमान वारनि ते थोरो कयो उन्हनि मां शान वारो रसूल मोकिलियो आहे सुभान अल्लाह उन्हनि मां अचण जे करे उन्हनि जहिड़ो न आहे अहिड़ा कई मिसाल तव्हांखे मिलंदा क़ुरान पाक मां महबूब आका जे आशिक़नि खे मिलंदा दलील मिलंदा अॻिते छा फरमाए मूं मोकिलियो आहे पर शान वारो रसूल भला को रसूल बिना शान जे आहे छा जवाब ॾियो अल्लामा इब्न हजर हेतमी मक्की जंहिं किताब लिखियो आहे अस्सवाइकुल मुहरिक़ सुभान अल्लाह वॾो आलिम हो मक्के जे हर में हदीस दर्स ॾींदो हो उन में लिखे थो त हिकिड़ो दौर आयो जंहिंमें हिकिड़ी यहूदीअ मुस्लमाननि खे चैलेंज ॾिनो त या अव्हां दुआ घुरो ऐं फौरन ककर भरिजी अचनि त मां मुस्लमान थियां या मां यहूदी दुआ घुरां ककर भरिजी अचनि त तव्हां यहूदी थियो वॾो चैलेंज आहे न अॼुकल्ह जा माण्हू ॼण राज फिरी वञनि मुलो त दुआ घुरे साईं अब्दुल रसूल अचे मुक़ाबले में इदरीस अचे मुफ्ती साहब अचे मुंहिंजा सुहिणा अहिड़ो ख़तरनाक
चेले जो माण्हू डिगी विया, फला फला आलिम डिगी विया, केर मुकाबले में अचे? उन दौर जे बादशाह हजरत इमाम हसन अस्करी 12 भलनि में हिकु उहो भलो आहे। उनखे जेल में रखायो हो। जेल में कंहिं ॿुधायो त साईं यहूदीअ ही चेले ॾिनो। साईं चयो बादशाह खे चयो त मूंखे पंहिंजे पुलिस जे तहवील में हथनि में कंट्रोल में ॿाहिरि कढे, इन सां माथो मोह ॾियां। माथो मोह ॾियां। माण्हुनि बादशाह खे चयो कि ठीकु आहे। हज़रत इमाम हसन अस्करी खे ॿाहिरि वठी आया। यहूदीअ खे सॾे चई चैलेंज तो ॾिनो आहे? चई हा। छा थो चई? या मां हथ खणा ककर भरिजी अचनि तव्हां यहूदी थियो, या तव्हां घुरो था ककर भरिजी अचनि त मां मुस्लमान थियो। साईं फरमायो भला चैलेंज लाइ न, तजर्बे तौर थोड़ा हथ मथे कर। हुन जो हथ हीअं कया त हज़रत हसन अस्करी झट ॾेई उनजी चंबे खे वठी आंगुर जी विचीअ मां काशे कढी। फरमायो हाणे दुआ घुरो, तुंहिंजो चैलेंज क़बूल है। तूं दुआ घुर ककर अचनि त मां मुसलमाननि खे चवां थो तुंहिंजी पोयां लॻा। न साईं महिरबानी साईं, इहा मुंहिंजी शे कढी वई हा त मूंखे ॾियो। साईं चइबा तुंहिंजो दीन तुंहिंजे आंगुर में हो छा? तो चैलेंज ॾिनो आहे त यहूदियत सब कोई सच्चा, इस्लाम कूड़ आहे। खणो हथ दुआ घुर। न साईं महिरबानी कयो, अदा टोपी वारा पिरी मता किरी, महिरबानी। न सवेरे में तकीर पियो कयो, ख़ल्क़ो जी घणी मैदान ते ओ पछाड़ी में हिकिड़ो हीअं पियो करे, मुंहिंजो जाॻायोसि कि मार काथे पियो ॾिसे। सर हबीब अलाश को गौर सां ॿुधायो। इमाम हसन अस्करी हुनखे वरी वरी चई चईंसि न इहा शे ॾियो त पोइ नेठ बादशाह दख़ल ॾिनो, वज़ीरनि दख़ल ॾिनो, माण्हुनि दख़ल ॾिनो त इमाम हसन अस्करी सोना ॿुधा कहिड़ी शे जो ही हुनखे चैलेंज में इस्तेमाल पियो करे। साईं फरमायो यहूदी ज़ालिम वयक़्तुलून नबीन, 4000 नबी यहूदिन शहीद कया। घणा मिठा? 4000। साईं फरमाए ज़ालिम हिनखे हिक शहीद थियल नबी सबोरे जी हड्डी मुबारक आंगुर जी या कहसे जी सगड़ी लभी वही, उनखे आंगुर जे विच में ॾेई आंगुरियूं बंदि करे उन शहीद नबीअ जे हड्डी मुबारक जे वास्ते सां ते दुआ घुरियई, तॾहिं ककर भरिजी थी आया। छो त अल्लाह जो हर नबी अल्लाह के ॾाढो प्यार, हर नबी इज्जत वारो, हर नबी प्यारो। पर अरब चए थो मूं तव्हां ॾे जेको नबी मोकिलियो आहे न, सो वरी नबीअनि खां बि शान में वधीक, सभिनी खां बुलंद ऐं बाला आहे। आला हज़रत मौलाना शाह अहमद रज़ा खान फाज़िले बरेलवी रहमतुल्लाह अलैह, जंहिंखे नबी पाक जो इश्क हो, अदब हो, इल्म माशाअल्लाह बेकिनार बहर हो, पर असुल शे जेका हुन वटि ही सा इश्क रसूल।
उन इश्क रसूल जे करे आला हज़रत सॾियो वेंदो आहे। उन पंहिंजे शहर में छा फरमायो? फरमाए थो सबसे औला ओ आला हमारा नबी। वॾी आवाज़ सां चओ सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी। कितनी भली शायरी है। खल्क से औलिया, औलिया से रसूल और रसूलों से आला हमारा नबी, सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी। जिसको छाया है अर्शे खुदा पर जुलूस। 500 गाड़ियों कंहिंजे पुठियां हलियूं, हल पुट वॾो जुलूस, हलाइण जो वॾो जुलूस, पर ही फर्श ते मुस्तफा जो जुलूस अर्श ते। जिसको छाया है अर्शे खुदा पर जुलूस, है वो सुल्ताने वाला हमारा नबी, सबसे औला आला हमारा नबी, सबसे बाला वाला हमारा नबी। जो मूं ईमान वारनि ते थोरो कयो आहे, जो उन्हनि में उन्हनि मां मूं शान वारो रसूल मोकिलियो आहे। असां टाइम थो ॾिसी छा चवंदा आहिनि, मुड़ुस थकिजी त ॾाढी चओ मूंखे त परवाह ई कान्हे, खयो बुखमास। तवजो ॾियो, मुंहिंजे हबीब जा आशिको, शान वारो रसूल अल्लाह ॾिनो, फरमाई मूं मोकिलियो। तवज्जो कजो, बास अरबी लफ्ज़, बास यबअस, बासत खां वरतल माना रिसालत जे शान सां मोकिलण। हीअ आहे बासत, पर ख़िलकत कॾहिं हुई? सुभान आजा चओ ख़िलकत कॾहिं? अल्लाह ताला जी ज़ात बरकत फरमायो, कुल इन सलाती व नुस्की व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन ला शरीक लह व बिज़ालिका उमिरतु व अना अव्वलुल मुस्लिमीन। मां अल्लाह खे मञण वारनि में अव्वल आहियां। हिकिड़ी आम माना आहे मुसलमाननि में, पर असर लफ़्ज़ी माना ॾे वञो त अल्लाह खे मञण वारा आसमान बि आहिनि, ज़मीनूं बि आहिनि, जन्नतूं बि आहिनि, दोज़ख बि आहिनि, अर्श कुर्सी बि आहिनि, लोह कलम बि आहिनि, जिन इंस मलाक बि आहिनि। रब चए थो मुंहिंजा हबीब मां फरमायो, मां इन सभिनी मञण वारनि में अव्वल आहियां। उलमा लिखनि था, इशारतुन इला तक़द्दुम जोहरी व ज़ातिही। इन में हबीबन जे नूरी हकीकत जो अॻ में हुजण, अव्वल हुजण, उन जे अहिड़ी तरह सां हदीस पाक में आयो आहे। साईं फरमाए था, कुंत
अव्वल नबीन फिल खल्क व आखिरहुम फिल बास। मां नबियन खां पैदा थियण में अव्वल आहियां ऐं दुनिया ते अचण में आखिर आहियां। बलक अल्लामा शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी मदारिजुन नबुवत जे दीबाचे में आयत करीम लिखी आहे हुवल अव्वल वल आखिर वज़्ज़ाहिर वल बातिन व हुव बिकुल्लि शैइन अलीम। अल्लामा देहलवी लिखे थो त अव्वल आखिर ज़ाहिर बातिन हर शइ जो इल्म वारो हुजण ई महबूब जे ज़ात जो शान। अव्वल बि हुज़ूर आ, आखिर बि हुज़ूर आ, ज़ाहिर बि हुज़ूर आ, बातिन बि हुज़ूर आ, हर शइ जे इल्म वारो बि हुज़ूर। हाणे दुरूद कोन पढ़ियो अथव घणी देर खां वठी मिली जुली खुली वॾी आवाज़ सां पढ़ायो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे वॾी आवाज़ वॾी आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह फरमाए थो मूं मोकिलियो आहे माना वजूद अॻ में आ, ख़िलक़त अॻ में आ, हस्ती अॻ में आ, ज़ुहूर बाद में आ। उलमा कई कौल आंदा हिकिड़ी मशहूर रिवायत आहे जेका रूहुल बयान तफसीर जे हवाले सां आयल आहे त सोने नबी जे ख़िदमत में जिब्रील अमीन वेठो। केरु आता? जिब्रील। हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां तव्हांखे अर्ज़ु कंदो वञा, मसाइलनि जो किताब आहे बहार शरीयत उर्दूअ में थुल्हनि ॿिनि जुल्दनि में आहे। उन में लिखे थो त जेकॾहिं माण्हूअ कंहिं ॿिए खे ॾिसी ऐं चयो त इहो मलकुल मौत आहे इज़राइल आहे त काफ़िर थी वियो। छो त मलाइकनि जी इज़्ज़त मन कान अदुव्वन लिजिब्रील व मीकाल फ़इन्न अल्लाह अदुव्वुन लिलकाफ़िर। ये कॾहिं कंहिंखे न चओ जिब्रील प्यारो फ़रिश्तो आहे, भलो मलाइक आहे, नबी पाक जे ख़िदमत में आयो आहे। साईं फरमाए त जिब्रील उमिरि घणी थई? असांजा वॾा वेंदा आहिनि अबा ॾे ख़बर रेल पे निकिती नवाब शाह वारी त केॾो हुई साईं। अदा मूं इन में मिटी विधी तगारियूं खयूं पेराज में ॾिसो जे मूं खाटी खई निशान। जिब्रील घणी उमिरि थई? खणी चविया 1000 साल लख साल, पर साल ठहंदा आहिनि महीननि मां, महीना ठहंदा आहिनि हफ़्तनि मां, हफ़्ता ठहंदा आहिनि ॾींहंनि मां, ॾींहं थींदो आहे ॼण सिज उभरे। जिब्रील खां उहा ॻाल्हि थी पुछी वञे जो सिज ई न हो त पोइ हफ़्ता छाजा, हफ़्ता न हा त महीना छाजा, महीना न हा त साल छाजा। साईं फरमाए कम उमिरि त घणी उमिरि थी? साईं ॾाढो वॾो आहियां। केतिरो? जॾहिं अल्लाह ताला मूंखे पैदा कयो ॿी का बि शइ न हुई, मथे मूं निहारियो रब करीम जेके पंहिंजे पाक ज़ात जे अॻियां पर्दा ॾिना आहिनि, उन चौथे पर्दे में हिकिड़ो चमकंदड़ नूर तारे वांगुरु नज़र ईंदो हो। दुनिया जा 70,000 साल जेतिरो अरसो था वठनि बस वेही रहणी एतिरो अरसो उहो बीठो हूंदो हो, नज़र ईंदो हो, वरी एतिरो अरसो गायब थी
जिबरील पे ॿुधाए साईं। साईं चयो भला इहो सुञातो हुई? साईं न, 70,000 साल जेतिरो अरसो चमके पियो पर्दे में, वरी एतिरो अरसो गायब। साईं खे सुञातो ही? साईं न। महबूब फरमाए अथव इज़्ज़त रब, जिबरील मूंखे पंहिंजे रब जो कसम, अल्लाह जी इज़्ज़त ऐं शान जो कसम आहे। कुंत अन ज़ालिकल कौकब, इहो तारो ॿी शइ न हुई, इहो मां मोहम्मद सुहिणो हो मां। तॾहिं चयो आहे उर्दू वारे शाइर, बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले, बना सारी खुदाई से मोहम्मद मुस्तफा पहले, न हवा थी न आदम था, न था जाहिर खुदा पहले, अगर था भी तो कैसा था, खुदा जाने खुदा पहले। साहर जा सिंगार, सुभान सुभान अल्लाह, वलियन जूं ॿोलियूं मिलाईंदो त साॻियूं थी। साहर जा सिंगार अन ॾिठा अॻे हुआ, न का कुन फयकून हुई, न का ॿी पचार, न को सिज चंड हो हुई हूंदे अंधकार, न को मलक फलक हो हुई तौहीदी तमार, तॾहिं मोहब्बत शान में हार लाया ई लतीफ़ चवे। सब खां अव्वल, सब खां पहिरियां, सब खां अव्वल महबूब जे ज़ात जो वजूद हो। पोइ उहो वजूद जेको निजो ख़ालिस नूर हो, हज़रत आदम खां हलंदे हज़रत अब्दुल्लाह मां अम्मा आमिना में आयो ऐं रबीउल अव्वल महीने जे 12 तारीख़ मुहक़्क़िक़ उलमा जे क़ौल मुताबिक़ मुंहिंजा दिलबर नबी पंहिंजी अम्मा मां मक्की जे सरज़मीन ते कदम रखिया, ईंदे ई मुंहिंजे हबीब सजदो करे ऐं पंहिंजी उम्मत खे यादि। पोइ जंहिं महबूब असांखे यादि कयो उनखे यादि कयूं या न? छो था उर्स कयो? अरे दरवेश, तव्हां छो था मदरसा जा जशन मल्हायो? अॼु में जशन मल्हायो दारुल उलूम देवबंद, इंदिरा गांधीअ खे कयो सदर, साहस ने खणी ॾिनो कम, चो हेठि ॾाढ़ी मथे साड़ी, साद गैर मुस्लिम औरत। असां पंहिंजे आका जी अचण जी ख़ुशी था कयूं, जशन था मल्हायूं, ईद मिलाद नबी था कयूं। मूं सवेर अवां जेका हिकिड़ो शेर पढ़ियो हो, वरी उनखे भेरो ॾियां। खुश थी खुश थी खुश थी हो बेदार हबीब ने जा, खुश थी खुश थी खुश थी हो बेदार हबीब ने जा, हित हुत थींदा तोखे दीदार हबीब ने जा। सिकसाण सलात पढ़ी सरदार खे सदड़ा कर, सिकसाण सलात पढ़ी सरदार खे सदड़ा कर, पोइ अख खोल त ईंदा अॻियां अनवार हबीब ने जा।
नबी साईं पंहिंजो मिलाद कयो। अरे पुट 36 लखरा पंहिंजो नबी साईं मिलाद कयो। उलमा लिखनि था अल्लामा जलालुद्दीन सुयूती मुहद्दिस जंहिंखे इमाम शारानी तो फरमाए त 72 भेरा सजागी में नबी सोने जो दीदार। हिकिड़ो माण्हू आहे से मुंहिंजो बादशाह में कम आहे। बादशाह तव्हां सां मोहबत थो रखे, मूंसां गॾिजी हलो। साईं चयो मां न हलंदुसि। वरी विच ते तूं मुजरा साईं ग़रीब आहे वीचारो, कम थी पवंदुसि, सो दुआ कंदव। हा गॾिजी वयुसि। साईं फरमाए मां न ॾींदुसि। जॾहिं घणो ज़ोर रखियो साईं फरमायो बाबा मां न हलंदुसि। जे वॾे माण्हू वटि हलियुसि त मूंखे दिलि पर नबी दीदार कराइण बंदि। जहानी जुदाई ही इश्क वारनि जो जहानी जुदाई। हातम असम कामिल वली बादशाह कोशिश कई त मिला, साईं न पियो मिले, टाइम न पियो। बादशाह खे चयोसीं इन जी अंबड़ जेरी आहे, ओहा चवंदसि त दर खोलींदो, न त दर ई नथो खोले। अम्मा खे बादशाह चयो मां वीचारी ग़रीब। बादशाह तो चइबा हलो अची दर खड़काए, हातम हातम जी अम्मा दर खोल। अम्मा दर खोली त बादशाह वज़ीरनि समेत अंदर गिरी पियो। वेही रहिया। बादशाह चयोसीं कुझु खपई चयो, ख़िदमत कयां, पैसा ॾियां, नज़राना ॾियां, कुझु ॾियां तव्हांखे? न बाबा कुझु न खपे। मां चयुसि पुट जे चए थो त भला का त शइ घुरीसि न, का त शइ वठीसि न। मां हा हिकिड़ी शइ थो घुरां। बादशाह ॾींदे हा कहिड़ी? हुकुम कर साईं। हुकुम कोन्हे, वाइदो कर त वरी मुंहिंजे कमरे में न ईंदे। वरी मुंहिंजे कमरे में न ईंदे, छो त इहे 4 घड़ियूं जेके तोखे थो ॾियां इहे छो न ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे हवाले। हाणे चमचा बचियल आहिनि। साईं नज़ीर अहमद ॿुधाए जा मुफ़्ती सुफ़ी ज़मान खे साईं जन वटि खोड़ो थो अचे, फलाणो थो अचे, फलाणो थो अचे, पर साईं टेम नथो ॾे। ऐं तव्हांजो रिवाज तो किटली हलो बा वज़ीर पिया अचनि। अबा असेंबली में पिया अचनि, पढ़ाए माण्हुनि खे फुनाए ऐं फासाईंदा आहिनि। पर मुझे महबूब आका जा सच्चा आशिक भिट जे दरनि ते विहण वारा हज़रत भिटाई खोट जहिड़ा वली कामिल चई विया माण्हू घुरनि माल हाँ सभिनी घुरां सुपरी दुनिया ताईं दोस्त तां फिदा कयां फिलहाल कयो ना निहाल पसण तां परे थियो। सुयूती साईं जो न मां न हलंदुसि। उन एॾे वॾे बुज़ुर्ग जंहिं ते हेतिरी महिरबानी उन लिखियो आहे ख़ासि किताब हबीबन जे मीलाद जे मौज़ूअ। अल्लामा इब्न हजर हेतमी मक्की लिखियो आहे ख़ासि किताब इन मौज़ूअ ते। केतिरनि आलिम लिखिया आहिनि। सुयूती लिखे थो त नबी करीम पंहिंजो मीलाद पाण बि कयो। सुभान कीअं? साईं लिखे थो त नबी साईं जे ॾाॾे अब्दुल मुतलब साईं जॾहिं महबूब ॼावा हा त ॼमण शर्ती सदन अकीको करे छॾियो। महबूबन वरी नुबुवत जो इज़हार करे
40 सालन खां पोइ पंहिंजे मुतालिक हिकिड़ो दुंबो उहो वठी उठो हो। इहो कुहर अकीको न हो, छो त अकीको बदफ़ा न थींदो आहे। अकीको ॾाढो करे वियो हो, ही नबी दुंबो कही ऐं पंहिंजो मीलाद मल्हाए ॾेखारियो। सुभान अल्लाह। चोटी जा औलिया मीलाद कंदा विया, वॾा वॾा बुज़ुर्ग जश्न मल्हाईंदा विया। अल्लाह ताला अवां दड़ी मस्सी जे ॻोठ वारनि खे नवाज़ियो। मूं वटि हिकिड़ो पीर सन हाजी साहब आयो, काफ़ी साल पुराने दौर जी ॻाल्हि आहे। मुंहिंजो साईं कीअं अचणु थियो आहे, रोई चईसि मूंखे उर्स करणो आहे महबूब जो, पर तारीख़ पहिरीं ॾे। माण्हू 13 चवनि, 14 चवनि, 12 चवनि, विचूं रहाको पोयूं रहाको। जो पहिरीं महबूब जे दरबार में ख़ुशीअ वारो जश्न पहुचे त मूं गुनाहगार जो नियत ते मदारा न अमा माशाअल्लाह पहिरीं तारीख़ुनि में पंहिंजे आका जो जश्न मीलाद मल्हायो आहे, आमद जी ख़ुशी मल्हाई आहे, आका जो उर्स कयो आहे। इन ख़ुशीअ जे सदके अल्लाह कंदो सदे ख़ुशि हूंदो, आबाद हूंदो, शाद हूंदो। मां सभिनी जो ममनून आहियां, मशकूर आहियां, जो मां पुराणो वाइज़ी आहियां, हिन इलाइक़नि में ईंदो रहंदो आहियां। हज़रत क़िबला साईं ज़ाकिरी शरीफ़ दरगाह ते जवानी खां वठी हाज़िरी रही आहे, अञा वटे पई। पोइ बि तव्हां हिन ॻोठ वारा या मजीद कीअं में जलसो थींदो आहे, मोहम्मद साले वारा कंदा आहिनि, ऐं गंज जमायत हूंदी आहे, जो जमायत खे ॾिसंदे ई थक लही। अल्लाह ताला मुंहिंजो चवणु मुंहिंजो ॿुधणु क़बूल फरमाए, ख़ुदा तव्हांखे आबाद शाद फरमाए। हाणे जेकॾहिं को तकरीर करे त बिस्मिल्लाह, न त सलातो सलाम। पोइ मुफ्ती साहब खे कंहिंखे दुआ ख़ैर जी घुरे। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह।